तव्हां पंहिंजो पूरो पूरो ज़ोर खान जे कढ लॻायो। जेसि ताईं तव्हां हिन नांग जो ज़ोर न कढंदा न तव्हांखे इहो ॿीहर ॾंगे सघे थो। सर खान जो केस मुंहिंजे हवाले कयो। बाक़ी जेके हितां जे मसइला आहिनि बरकत साहब ऐं वसीम साहब जे हवाले कयो। खान वारे केस में मां तव्हांजी मदद कराईंदो रहंदुसि। सर खान खाणे घणी डर न आहे ॼण। खान जे पोयां असांजा माण्हू छॾियल आहिनि। वसीम वटि सॼी इंफॉर्मेशन आहे। उनखां उहो फाइल वठी ऐं ॾिसी छॾियो। मूंखे हर हालत में खान ज़िंदा या मुर्दा खपे। सर तव्हां छा था सम्झो मां माण्हू बख़्श कंदुसि जा मूंखे एतिरो तड़पायो। खुदा खुदा जो रसूल कंदो तव्हां जूं टंगूं भॼंदियूं। हा केॾी न मां सां चङाई थी कयां पोइ बि ॿई ॼणियूं मूंखे दुश्मन कयो वेठियूं आहियो। कारा जेसर ॾेखारियो हुजे अड़ी कढ़ो मां तुंहिंजे कुनीअ जो दाग साड़ियो आ जो जहमल तहमल इहा टर टर कयूं असांजे मथां थी अचे पई। हा अम्मा वॾी तू तां विढ़ण को छोड़ो। कम दी ॻाल्हि ॿुधो। कम दी ॻाल्हि वॾे कम दी ॻाल्हि है। अड़े खैरा जेसर ॾेखारियो हुजे अजाई थाप खां सवा को ॿियो कम बि अथई। खड़ी फाट बुधाए भी सही ना। मेकू पक थी गई है मल। मेकू असुल ठप्पा पक थी गई है। मेरी तो असुल भी कान ठासी पर तू साडी भी कान ठासी। अम्मा के छद तू गाल कर। न न न न न एमल ठप्प बना दर तो असुल भी कोन बुधा ता तुसा को। हाने छोरा खणी फाट भी बिजी जुंडन में हाथ गेलिया ने सजे अंगण ते गाल कर। धड़का न मां वडी धड़का न दे। मैं ढोलू राज कुरोलू मैं तेरी इज्जत पे करेंदा नत। बस हाने बस वडो आयो आ खैरा के रोलण वारो। हाँ अब्बा हिन धूती त राज रोले छड्यानी तू छा रोलींदेस। अज गण पिछे जनत अम्मा वडी ना काब चंगाई कोन करे सा। ढोलू तू मुके भी कोन बुधाइंदे। हे रहमत तेदे सिर दे करे मैं था रहा पिया न त घणे दी भज वणा हा। त पोइ गाल कर न। गाल बुध मौलू ए गुलाम कादर तावीज कराते वापस पे आवन। कारा जेसर ॾेखारियो हुजे पोइ इहा गाल पहिरियों छो न पियो करे। हरू भरू ॼाड़ी हणी मुंचो भी मथो पियो ख़राब करे। ॾिसांस्ती मां चङी तरह। हा ॿुधाई अगल शक होया मूंखे अगल शक होया। ॾेठा वा आगे जा कम। नजीबे तो हिते छो रहे सर? पुलिस तुझे पोया है। डीएसपी कंजी बुधे भी कोन थो। न कंहिंखे बधे थो न कंहिंखे वठे थो। जेको साम्हूं अचे थो उनखे गोली हणे थो। हा बाबा साईं अॼु अञा ताज़ो ताज़ो मुक़ाबलो थियो आहे। शायदि तोखे ख़बर हूंदी त पुलिस वॾो कारनामो कयो आहे। खान जा बस साथी मारे ऐं सूबेदार वाहिद के हुनजे चबे मां आज़ाद करायो आहे। वैसे इहो पुलिस जो कारनामो ॿुधी चुको आहियां। इन जे बावजूद भी तू हित आयो आहे। बाबा अजायो मारजी वेंदे अजायो जेसि ताईं मां सूबेदार या डीएसपी के पंहिंजो कया उन्हनि जे मथां थोरो हथ घुमाया तेसि ताईं पासीरो रहो। वैसे मुझे बेबले के छड़ फिलहाल मुखे पैसन की जरूरत है। उन जो बिलो कयो। नजीब हिन वटि का बि शइ न आहे। सफ़ा सखड़ा लगा पिया आहियो। फसुल बि नथा। वैसे असां पंहिंजो सिर तव्हां जे लाइ तरी ते रखियूं था वठूं ऐं तव्हां जॾहिं चयमि त पैसा न आहिनि त छा पंहिंजो मथो फाड़ी हुजा। अजीब खे जवाब ॾेई तव्हां सुठो नाहे कयो मूसा खान। सुठो नाहे कयो। छा मूंखे धमकी पियो ॾे। मूंखे धमकी भी दी। मूसा खान ने धमकी भी दी। धमकी न पर यह हकीकत है जेका अज या सुभाणे तव्हां जे साम्हूं ईंदी।
पोइ तव्हांखे ख़बर पवंदी त नजीब हैसियत छा थो रखे। अड़े तो जड़ा केतरा आया केतरा हलिया विया, हाणे हिन जी बि हैसियत आहे। बाबा साईं नजीब खे मोटाए सुठो न कयो अथऊं। वॾे कम जो माण्हू आहे, वॾे कम जो माण्हू। हनीफा तूं नथो समझे, डीएसपी हिन जी कट आहे ऐं असां नजीब जे करे बहादुर खान सां दुश्मनी विहारे वेठा आहियूं। नहीं ही हिते हूंदो ऐं नहीं असांजे मथे में सूर पवंदो, समझी? बाबा साईं भलो कयो, बाबा साईं ॾाढो भलो कयो। नजीब जड़ा कई आया कई विया बाबा साईं। तव्हां वटि भला माण्हुनि जी खोटी आहे छा? हलो मूं वटि माण्हू खणा आहिनि, पर सभु जा सभु निभागा, ज़मीन संभालण वारो कोई बि कोन्हे। अॼु खां पोइ सॼियूं ज़मीनूं वञी तूं संभाल ऐं उन्हनि जो हिसाब किताब पाण वठि। मूंखां हाणे इहा पारी कान पुॼंदी। हलास तुंहिंजा भाउ असुल हथ सां पंहिंजी तबाही जा कागज़ मुंहिंजे हवाले थो करे। शे मरे ड्रब न चरे, जे चरे त उफट मरे। काॾे था? बशीर माल स्टाफ बार होटल दे रहा तू घर के जल्दी वठी अच। ठीक है था बशीर, पर जल्दी वठी जा, ठीक है ना? ठीक। रुस्तम खान जेकॾहिं मुंहिंजी तोसां का बि दुश्मनी न आहे त पोइ ही हथियार मुंहिंजे मथां सिधा छो? छा तुंहिंजो छोकिरीअ जे मारण में हथु न आहे? रुस्तम खान मुंहिंजा हथ साफ़ आहिनि ऐं मां तव्हांजो ॾोही न आहियां। तूं कीअं थो चवीं त तुंहिंजा हथ साफ़ आहिनि? सभ खां पहिरियां त छोकिरीअ खैरल खे पनाह बि त तो ॾिनी न, तो उन वक़्तु त तूं बि खैरल सां गॾु आहीं। मूंखे इहा बि ख़बर कान्हे त पोयां कहिड़ो मसइलो आहे। जेकॾहिं खैरल हली आयो ऐं मूं हुनखे पनाह ॾिनी त इन में कहिड़ो मुंहिंजो ॾोह थी वियो? छा तव्हांजो को दोस्त तव्हां ते लड़ी अचे तव्हां हुनखे पनाह न ॾींदो? जी ॾींदासीं, पर ईअं बि कंहिं मासूम खे मारण जी इजाज़त दुश्मन खे बि न ॾींदासीं। रुस्तम खान तव्हांजो मुजरिम सरेआम घुमंदो वते थो। जेकॾहिं तव्हां में दम आहे न उनखां भला तव्हां वधी था सघो, बाक़ी ही रिश्ता रोक असां बार बार बर्दाश्त कोन कंदासीं। हा त पोइ कन खोले ॿुधी छॾ मुनीर, अॼु या सुभाणे खैरल मुंहिंजे वारे में ज़रूर ईंदो ऐं तूं हर वक़्तु हुन सां गॾु आहीं। ख़ामख़ा विच में न अचां। धमकी न रुस्तम खान, धमकी न। जेकॾहिं मूंसां गॾु हूंदो न मां दोस्त खे अकेलो छॾे तमाशो कोन बि ॾिसंदुसि। मारियो वेंदे? हा तूं मारियो वेंदे मुनीर, ना हक़ मारियो वेंदे। रुस्तम खान जेकॾहिं तो खैरल सां गॾु मूंखे मारे वेंदो न त पोइ मुंहिंजो खून तोखे बख़्श आहे, बख़्श।
तू जीता ना रमू। जेकॾहिं तोखे गोली हलानी आहे न, सीने में सीधी गोली हला, सीधी। बाक़ी बुज़दिलनि वांगुरु पोयां न कर। छॾ मूंखे रुस्तम खान, छॾ तुम्हें खे ॿुधायां। न न रमू, छॾेसि छॾेसि छॾेसि। मुनीर अॼु तूं वञ। तोखे हिकु ॻाल्हि खोले ॿुधायां मां त रुस्तम खान कॾहिं बि कंहिंजी पुठीअ ते वार नाहे कयो। जॾहिं बि मूंखे तोसां विढ़णो हूंदो, खिली कुॾाए ॿुधाईंदोमांइ ऐं सीने में गोली हणंदोमांइ। इहा ॻाल्हि यादि रखी छॾिजांइ। नवाज़ फनकार खे बयानो ॾेई आहिनि। हाँ खाना, अॼु राति न सुभाणे राति ईंदो। खाना महफ़िल लाज़मी न हुई। कहिड़ी ॿारहड़ियूं ॻाल्हियूं थो करियो पिए त? तव्हांजे आज़ादी लाइ असां कहिड़ा जतन कया आहिनि, उहा तोखे बि ख़बर आहे। ऐं कहिड़े नमूने सां असां डील कई आहे, हिन लाइ महफ़िल थींदी, ज़रूरु महफ़िल थींदी। महफ़िल कहिड़ी जाइ ते थींदी खान? असांजे पुराणे ठिकाणे ते। चइबो त सुभाणे राति महफ़िल जो मज़ो थींदो। हा, मज़ो वठिबो। अहिड़ो ई मज़ो वठिबो जो दुनिया ॾिसंदी, पर हुन सां गॾु असांखे थोरो ख़्याल बि रखणो पवंदो, छो त DSP जो पूरो ज़ोर हूंदो असांखे ख़तमु करण लाइ। हाँ नजीब, उहा कहिड़ी ॻाल्हि हुई जेका तव्हां फ़ोन ते न पिया करणु चाहियो? खान जे ठिकाणे जी ख़बर पइजी वई आहे। सुभाणे राति सभु दोस्त गॾिजी पंहिंजी कामयाबी जी ख़ुशी मल्हाईंदा। देरि न कर नजीब, तकड़ में ॿुधाए त सुभाणे इहो नांग किथे थो महफ़िल मचाए, जीअं हुनजी महफ़िल खे मातम में मिटाए अचो। साहब, इन खां पहिरियां मूंखे कुझु पैसनि जी ज़रूरत आहे जेकी तव्हांखे ॾियणा पवंदा। नजीब, पैसनि खां सवाइ बि तोखे वॾा फ़ाइदा DSP साहिब खां वठी ॾींदुसि, जेकॾहिं तो असांखे खान जो सही सही ॾसु ॾिनो त। साहब, ॾसु तव्हांखे सही मिलंदो, पर हिन वक़्तु घटि में घटि मूंखे 15,000 रुपयनि जी ज़रूरत आहे। नजीब, पोइ ठीकु आहे, तूं राति मूं वारे क्वार्टर ते पहुचिजांइ। जेकॾहिं शहर जो रुख कयुमि त पकड़िजी पवंदुसि। नजीब, साहब वॾे जो हथु आहे तुंहिंजे मथां, पोइ तोखे केरु हथु लाहींदो? हिन वक़्तु तुंहिंजा भाग खुलियल आहिनि, जेकॾहिं तो ॾसु सही ॾिनो त हिन जो एतिरो फ़ाइदो तोखे मिलंदो जो हिन मुतलिक़ तूं सोचे बि नथो सघीं। त पोइ ठीकु आहे, राति मां तव्हां वटि क्वार्टर ते पहुची वेंदुसि।